संजय वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ईंदड़ आम चूंडुनि में कराचीअ मां पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कंदी। कराची जे सीटुनि जी मदद सां बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे मुल्क जो नओं वज़ीर आज़म बणायो वेंदो। कराची में पीपीए जो मेयर चूंडजण अवामी ख़िदमत जो नतीजो आहे। 40 टूल प्लाज़नि ते नंबर प्लेटुनि ऐं मुंहं जे सुञाणप लाइ कैमरायूं लॻायूं वयूं आहिनि। जदीद कैमराउनि सां ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी निगरानी कई वेंदी। मलीर में ससी टूल प्लाज़ा वटि सिंध स्मार्ट सर्वेलेंस सिस्टम जे इफ्तिताही तक़रीब थी, जंहिंमें वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शहजुल इनाम मेमून, मेयर कराची मुर्तज़ा वाब, आईजी सिंध गुलाम नबी मेमून ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ससी टूल प्लाज़ा ते सिंध स्मार्ट सर्वेलेंस सिस्टम जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईंदड़ आम चूंडुनि में कराचीअ मां पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कंदी। हिन चयो त कराची जे सीटुनि जी मदद सां बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे मुल्क जो नओं वज़ीर आज़म बणायो वेंदो। कराचीअ में पीपीए जो मेयर चूंडजण अवामी ख़िदमत जो नतीजो आहे। सैयद मुराद अली शाह चयो त सिंध पुलिस बहादुरीअ सां कमु करे रही आहे। सिंध जे कचे में ऑपरेशन दौरान केतिरा ई मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि। कचे में रस्ता ऐं पुलियूं ठहिरायूं पियूं वञनि, जीअं ॾोआरीअ ताईं रोड रस्ते पहुची सघिजे। वॾे वज़ीर चयो त सिंध स्मार्ट सर्वेलेंस सिस्टम 40 टूल प्लाज़ा ते लॻायो वियो आहे। अॼु ससी टूल प्लाज़ा जे सर्वेलेंस शुरूआत कई आहे ऐं हलंदड़ महीने जे आख़िर ताईं समूरनि टूल प्लाज़ा ते सिस्टम लॻायो वेंदो। संदसि चवणो हो त 40 टूल प्लाज़नि ते नंबर प्लेटुनि ऐं मुंहं जी सुञाणप लाइ कैमरायूं लॻायूं वयूं आहिनि। जदीद कैमराउनि सां ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी निगरानी कई वेंदी। वॾे वज़ीर चयो त सिस्टम ज़रिए सॼे सूबे में ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी असराइती निगरानी कई वेंदी। सीपीओ कराची कमांड एंड कंट्रोल सिस्टम सां लाॻापियल 40 टूल प्लाज़ा खे ॻंढियो वेंदो। हिन चयो त सर्वेलेंस सिस्टम प्रोजेक्ट ज़रिए हिफ़ाज़ती क़दमनि में वधीक बहितरी ईंदी। सिंध काबीना 27 अप्रैल जे इजलास में टूल प्लाज़ा जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते ANPR कैमरानि जे ख़रीदारीअ लाइ फंड्स रखण जो फ़ैसिलो कयो वियो हो। काबीना हिकॾाही 567 बिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी हुई। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।